नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी से गॾु आवां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं सिंध कचहरी प्रोग्राम करे रहिया आहियूं हैदराबाद के कासिमाबाद वारे इलाइक़े में। कासिमाबाद के नसीम नगर चौक ते सिंध यूनाइटेड पार्टी की ऑफिस है, उते सिंध यूनाइटेड पार्टी की मेज़बानी हेठ ही प्रोग्राम थी रहियो आहे। कासिमाबाद के प्रोग्राम की वॾी ख़ुशनसीबी आहे त हिते सिंध जा नाले वारा अदीब, दानिश्वर, मुहक़क़, सहाफ़ी ऐं जेको आहे सो शागिर्द मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ आम शख़्सियतूं असांजे हिन प्रोग्राम में वेठल आहिनि ऐं उन्हनि खे भलीकार, उन्हनि जी महिरबानी। मां हिकिड़ा 5 लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहियां प्रोग्राम जी शुरू थियण खां अॻु में त हीउ जेको असांजो प्रोग्राम करण जो हिकिड़ो सिंध टीवी जो ख़ासि मक़सदु हूंदो आहे। उहो मक़सदु इहो आहे त सिंध टेलीविज़न नेटवर्क जेका सिंध जी सक़ाफ़त आहे उनखे उजागर करण जे लाइ हिकिड़ी हीअ कचहरियुनि जो प्रोग्राम थियो, जेको सिंध के मुख़्तलिफ़ ॻोठनि, शहरनि, इलाइक़नि में वञी कचहरियूं करे। सिर्फ़ु इन जे करे उहो सबबु हूंदो आहे त हीअ जेके असांजूं ओताकूं हुयूं उहे ओताकूं उजड़ी वियूं आहिनि। असांजे सक़ाफ़त में असांजे वॾड़ा जेके हूंदा, असां सभई जेके हिते मौजूदु आहियूं, असांजा वॾड़ा पंहिंजनि ओताकुनि में वेहंदा। पोइ शाम जो जीअं माण्हू कफ़ा खड़ियूं लाहे मज़दूरी तां वापसि ईंदा, हारी पंहिंजा कम कारियूं छॾे, पोइ न मुअज़िज़ शहरी हूंदो, मुअज़िज़ को ॻोठाणो हूंदो, को वॾड़ो माण्हू हूंदो, चइनि राज्यनि जो जीअं चङो चइबो आहे, उते वञी उताक ते वेह पोइ सूर सलबा, हिक ॿिए सां हाल अहिवाल ओरांगबा, मसइला ॿुधाइबा, मसइलनि जा हल कढिबा। पर हाणे हीउ जेको जदीद दौरु अची वियो आहे, टेक्नोलॉजी जो दौरु अची वियो आहे, मोबाइल, ईमो, व्हाट्सअप, इन ते असां जेकॾहिं घर में 5 घर या भाती वेठा आहियूं, भई कंध हेठि लॻो पियो आहे, मोबाइल में लॻा पिया आहियूं, पर हिक ॿिए सां साम्हूं ॻाल्हायूं नथा। ऐं इहो माना इहे असांजो जेको कल्चर आहे, हिन कल्चर खे हिकिड़ो पंहिंजो उजागर करण जे लाइ सिंध टीवी अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम शुरू कया त उहे जेके ओताकूं उजड़ी वियूं हुयूं उन्हनि खे वरी आबाद कजे ऐं ईंदड़ नसुल खे, नौजवाननि खे असां ॿुधाए सघूं त हीअ जेके ओताकूं आहिनि, हीअ मच आहिनि, हीअ जेके रलियुनि ते वेठा आहियूं, हीअ जेके पटका आहिनि, अजरक, टोपियूं आहिनि, इहे असांजी सक़ाफ़त में शामिलु आहिनि। ऐं उन सक़ाफ़त खे उजागर करण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं ओताकूं त जीअं ओताकूं आबाद थियनि, त जीअं माण्हू उते वेहनि ऐं माण्हुनि खे ख़बर पवे, नौजवाननि खे, त असांजी ओताकूं आबाद आहिनि। प्रोग्राम जो सिलसिलो शुरू कयूं था। असां सां सुघड़ बि मौजूदु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सहाफ़ी, अदीब, दानिश्वर, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हू। असां सां गॾु जगदीश आहूजा साहिबु आहे, सिंध यूनाइटेड पार्टी सां तालुक़ रखंदड़, उनखे भलीकार चऊं था। जीएन मुग़ल साहिबु आहे, डॉक्टर मौला बख़्श थेबो साहिबु आहे, डॉक्टर अदी ज़ुबैदा जूणे जो आहे, प्रोफेसर रमज़ान बुरड़ो, मोहम्मद रसूल बख़्श थेबो साहिबु ऐं महेश कुमार साहिबु, फारूक सुमरो साहिबु, ॿिया बि तमामु घणा दोस्त आहिनि। शुरूआति ईअं थींदी आहे त कंहिं बि ओताक ते महफ़िल में अचिबो आहे त महफ़िल में जेको ओताक जो मेज़बान हूंदो आहे उहो संगत खे भलीकार चवंदो आहे। तव्हांखे सुघड़नि खां बि भलीकारी, जेका सुघड़ाइप वारी ॿोली आहे, उहो सुघड़ बि भलीकार चवंदा। पर जेको हितां जो रीतू रस्मूं आहिनि पंहिंजूं सक़ाफ़त जूं, सिंध जूं, रोशन बुरड़ो साहिबु वेठो आहे, हिन प्रोग्राम जो मेज़बान आहे। मां उनखे गुज़ारिश कंदुसि त जेके दोस्त आहिनि उन्हनि खे आजानो ॾे ऐं पंहिंजे इन ओताक ते अचण ते भलीकार चवे। ज़फ़र महिरबानी जो सिंध टीवी हिन प्रोग्राम खे सहेड़ियो आहे ऐं असां सम्झूं था त कासिमाबाद सॼी सिंध जी दिलि आहे। कासिमाबाद में उत्तर जा माण्हू बि रहनि था, लाड़ जा माण्हू बि रहनि था, थर जा माण्हू बि रहनि था, काछे जा माण्हू बि रहनि था। सॼी सिंध जा माण्हू मुख़्तलिफ़ सोच, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र रखंदड़, मुख़्तलिफ़ माहौल मां माण्हू सभु गॾिजी जेको आहिनि कासिमाबाद में असां पाण गॾु थी हिते जेको शहर आबाद कयो आहे। ऐं शहरनि जे माहौल में जेका नफ़्सा नफ़्सी हूंदी आहे, कासिमाबाद अहिड़ो शहर आहे जिते तव्हांखे शहर जो माहौल मिलंदो पर ॻोठाणो माहौल मिलंदो। हिते कासिमाबाद जे तव्हां इलाही इलाइक़नि में तव्हांखे गोॾ ॿधल असांजा दोस्त, पटको पातल माण्हू, टोपियूं पातल माण्हू, घर जे ॿाहिरां खटूं रखियल माण्हू, ऐं ख़ासि तौर ते जेको असांजी कचहरियुनि जो माहौल आहे, त हिते होटलुनि ते वेंदो त नौजवान चांहि जे कट ते रोज़ महफ़िलूं, कचहरियूं, मेला मलाकड़ा सभु जेको हिते। पर असां सम्झो पिए त सिंध यूनाइटेड पार्टी मेज़बानी में हिननि समूरनि दोस्तनि खे हिते गॾु कयूं त वेहूं पाण हिते। हीउ जेको सिंध जो जेको रूहानी तसवुरु आहे कचहरियुनि जो, मुहबतुनि जो, ऐं उन सॼो जेको पाण खे गॾिजी वेही, छाकाणि कचहरियुनि में माण्हू पंहिंजा ॾुख सूर, पंहिंजूं ख़ुशियूं वंडींदा आहिनि, पंहिंजो हिक ॿिए सां गॾु मुशावरत कंदा आहिनि, हिक ॿिए खां रहनुमाई हासिलु कंदा आहिनि। त अहिड़े क़िस्म जो माहौल असां कासिमाबाद में पैदा कयो आहे। अॼु असांजे हिन प्रोग्राम में गफ़ार महर जेकाबाद मां आयो आहे, महबूब अबड़ो हितां जो दोस्त वेठो आहे, या ॿिया समूरा आदि असांजी वेठी आहे, समूरा जेके दोस्त आहिनि, कुझु थर जा दोस्त आहिनि, कुझु कोस्तान जा दोस्त आहिनि। त
त अदीब दानिश्वर सुगड़ साथी पढ़िया लिखिया नौजवान क़ौमी कारकुन समूरा जेके साथी हिते सिंध यूनाइटेड पार्टी जे ऑफिस जे अंगण ते गॾु थियण सां निहायत ई ख़ुशी थी आहे त हीउ जेको मोहबतुनि जो मेलो आहे, हीअ कचहरी आहे, पंहिंजूं कचहरियूं क़ाइमु रहंदियूं, पाण हिक ॿिए सां गॾु हूंदासीं, सिंध जे ॾुखनि सूरनि जो गॾिजी पाण जेको पंहिंजो जेको आहे सो रहनुमाई बि कंदासीं, आजपो कंदासीं, महिनत कंदासीं, जदोजहद कंदासीं ऐं सिंध जो जेको रूहानी रंग आहे उनखे बि अॻिते वधाईंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। महिरबानी। रोशन बुढ़ो साहिबु मेज़बान हुयो ऐं उन आजानो ॾिनो सभिनी दोस्तनि खे, भलीकार कई पंहिंजी उताक ते। असली मां हिकिड़ी शइ ॿुधायां त सुगड़ लोक अदब आहे सिंध जो, ऐं लोक अदब हिन वक़्तु असांजो सची पची ॻाल्हि आहे त ॾींहों ॾींहुं मरंदो थो वञे, ॾींहों ॾींहुं घटि थींदो थो वञे, छो त उनखे सरकार उन ते ध्यानु नथी ॾिए। हीअ जेके असां सां सुगड़ वेठा आहिनि, इन्हनि जो जेको हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ आहे एतिरो त क़ीमती, एतिरो त सुहिणो आहे, एतिरो त भलो उचार आहे जो त असां ॿुधंदा आहियूं। जेॾीमहिल के अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि की सम्झ में बि न ईंदो आहे, पर जीअं लतीफ़ ते हलंदा आहियूं उते लतीफ़ जा जेके रागी हूंदा आहिनि, राग ॻाईंदा आहिनि, त कहिड़ो बि हूंदो आहे, असां जहिड़ो जाहिल माण्हू हूंदो आहे बि वेठो झुंगारींदो आहे, चवंदो आहे वाह वाह। त सुगड़नि जी ज़बान बि उहा आहे। सुगड़ माना 100 घड़ करे हिकिड़ी सुहिणी शइ करे पेश करणु, ऐं उहो सुगड़ असां सां मौजूदु आहिनि। सुगड़ जेको असां सां अहमद अली उतरादी आहे, इन जो हिकिड़ो सुहिणो भलीकार जो हिकिड़ो सिस्टम आहे। जीअं तव्हां भलीकार चयो पर पंहिंजी सुघड़ाइप वारी ॿोलीअ में हिन संगत खे भलीकार चवंदो। उतरादी संगत आई आहे भाउ परे परे खां, कोहिस्तान मां, को काछे मां, को नवाबशाह मां, जेकबाद मां, आजाणो ॾे संगत खे आजाणे जो हुकुम थियो आहे। अर्ज़ु थियो त भली आयो भला प्रिय अजीब करे एहसान, पंधु करे परे खां आयो जुंग जवान, कदम रखियो कुर्ब जा त मिठा वधियो मान। वाह वाह। ख़ुशीअ में अॼु मापा न थोरी मान भरिया महिमान, था कयूं कचहरियूं कुर्बातियूं खिली वियो खान, अलाह कया एहसान आहिनि अॼु अहमद अली चवे। वाह वाह। अॼु अहमद अली चवे वॾा वॾा करे सिक लही वई सावनि जी पे हुब में हीरो डरे, सीमा मिलायो सीमा सां त दिलड़ी मुंहिंजी ठरे, चाह में चांदियो चवे पे मादो मन मरे, अदा वॾा कुर्ब करे आयो मुंहिंजे अंगण ते। वाह वाह जी। देसी परदेसी जा हाल अहवाल आहिनि। हा बिस्मिल्लाह। चई त दा मिलिया पाण अजरक उहे यार ख़ुशि हा, झोली चंड जी जल उहे ॿार ख़ुशि हा, चाहे माल मारो जा निगर नडी हुई, पखी ढोल वांगुरु जा टलंदी हूंदी हुई, संगड़ बूढ़ पलड़नि जो चूंडो कंदी हुई, उजाड़े लाइ इंसान मेरी मदी हुई, वॾी थी त पर्दे में वाक़ई हूंदी हुई, अबे अम्मा जी उहा दादुली हुई, रंगियल त मेदीअ में मज़ेदार ख़ुशि हा, झोली चंड जी जल उहे ॿार ख़ुशि हा। मालवाड़ी में वारा ॾिठा मूं, बंबा वारा पहिरियों घाड़ा ॾिठा मूं, पखी मोर ढोलनि ते धाड़ा ॾिठा मूं, नकी टाकंदे पाण पारा ॾिठा मूं, रत में भरियल रताड़ा ॾिठा मूं, उहा छोकिरी सां करे कारी मारियो, धिकारे अमन को करे धारी मारियो, मरी वही मार लखियूं वार कशिया, झोली चंड जी जल नकी ॿार ख़ुशि हा। वाह 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 साईं वाह। चङा मिठो मेण माखी मंचूर मिठो हो, पबड़ ॾिठो हो, मुहारनि मच्छियूं मारियूं पाणी तर सुठो हो, किथूं कारी यारियूं मथे ते लटो हो, भला तन सां कोई परतो रुठो हो, वझण दाम वेझो मथां मींहुं उठो हो, ॿेड़ीअ ते मलाहनि पाता हार ख़ुशि हा, झोली चंड जी जल उहे ॿार ख़ुशि हा। चइजा नकी चढ़ियनि चढ़नि दरिया जा ददिका, कटियाऊं त ॿेला सड़िया सर चिचका, माण्हुनि माग मटिया नहा थर तानीका, नकी मल कबड्डी आया विया तरीका, फुटबॉल क्रिकेट ॿई हथ हथीका, नकी खीर मखण सन बि मानीका, ॿारनि खे ॿधया न सुरमा सत पुसूं के, न कशकोल कोड़ियूं न कंडला कड़ियूं के, दाऊ दर्द वारनि जूं न दिलदार ख़ुशिया, मिलिया पाए अजरक नकी यार ख़ुशिया, झोली चंड जी जल नकी ॿार ख़ुशिया। वाह वाह अहमद अली साईं, ज़बरदस्त। अहमद अली लाइ ताड़ी थी वञे। असांजा रफ़ीक फ़क़ीर मौजूदु आहे। रफ़ीक फ़क़ीर वॾो नालो आहे, थर जो वॾो नालो आहे। असांखे थर सिंध खे थर वॾा सुहिणा आवाज़ ॾिना आहिनि, तमामु घणा सुहिणा ख़ूबसूरत आवाज़। माई भागी जी शुरूआत कजे, जेकॾहिं माई भागी खां वठी सादिक फ़क़ीर खां वठी शफ़ी फ़क़ीर जे रफ़ीक फ़क़ीर आहे जेके हिन वक़्तु हिते आहियूं। बहरहाल तमामु वॾा असांखे नाला ॾिना आहिनि थर, ऐं असांजा रफ़ीक फ़क़ीर मौजूदु आहे। रफ़ीक फ़क़ीर खे ॿुधूं था, संगत खे वरी जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे साईं ॿुधूं रफ़ीक खे। वाह वाह। सिंध जागे
शादी सोहनी ऐं मार इह जो कसम ऐं ते पागल के डोली बिलोरी रही ऐं दिलोली के बाकी बोली रही रात जी साथ में के सितारे मिसाल सुबह जे नूर में के नजारे मिसाल आजे नूर में डोली हटियां मोर जैसे नमे के परोली जिया सिंध जागे पई सिंध जागे पई सिंध जागे पई सिंध जागे पई सिंध ऐ सिंध मुंहिंजी आया मन जी सिंध मूंखे आसीस दे मुंहिंजे बाबल जी सिंध मुंहिंजे गीतन के संगीत ॾींदो रहां दादा 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 जागे पई वाह वाह ज़बरदस्त रफ़ीक फ़कीर नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसिताईं असां सां गॾु रहिजो भलीका नाज़रीन कासिमाबाद में मौजूद आहियूं ऐं कासिमाबाद में सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे सिंध जा साञा अहमद असां सां गॾु आहिनि ऐं कचहरी हुजे गुजारत न हुजे त ॼण अधूरी आहे कचहरी साईं कचहरी हुजे गुजारत काॾे त हाँ साईं बिल्कुल गुजारतूं आहिनि बिस्मिल्लाह सुर ससु ई आहे अहमद अली ॿुधजां हा चए थी त काठूं उठ आया काठूं उठ विया पुॼां जे उठनि विझां ज़ातियूं उठनि खे ज़ातियूं उठनि खे हा ज़ातियुनि में थो वञे ज़ात बि आहे काठ में बि आहे साईं काठ में बि आहे काठूं उठ आया काठूं उठ विया पुॼां जे उठनि त विझां ज़ातियूं उठनि खे ज़ातियूं उठनि खे हा साईं ज़ातियूं उठनि खे काठूं उठ आया हा काठूं उठ आया काठूं उठ विया काठूं उठ विया काठ जो वरो बचे काठूं उठ आया साईं बचे थी बचे साईं काठ जो साईं हा साईं काठ जो नोट थींदो अथव काठ जो काठ जो पंजारो काठ जो लाटण बि थींदो आहे काठ जो काठ उठ आया काठ उठ विया हा साईं काठ जो गन
बचे। धुको डंडो काठ जो आओ। काठ जो साईं के चवां को धुरो धुरो काठ जो बचे। मंजो काठ जो परो काठ जो मरी वई वाह 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 खोल करवा ससुई खां पियो सस्तियूं पुछनि त तोखो कीअं विया चए थी त ॻाल्हि थी करे पई चए थी त काठूं उठ आया काठूं उठ विया पुॼा जे उठनि विझां ज़ातियूं उठनि खे चए थी पराहूं उठ आया दरूं उठ विया पुॼा जे उठनि त विझां सीरूं उठनि खे ज़ात जा सीरूं काठ जा परा ऐं ॿियो आहे साईं काठ जा दर दर वाह वाह हा साईं अहमद अली गुजारत थी वञे पलांद वठ साईं हा बिस्मिल्लाह गुजारत है त 6 रुपया कन हा 6 रुपया कनि ॿोली लोह जी में 6 रुपया कनि ॿोली लोह जी में हा शहर झटपट त न पिया कनि हा साईं बचे हाँ दौड़ पिया कनि बांधी पिया कनि बचे थी झल पिया कनि इहो बि नथी चए शहर ॻोल्हियसि तूं बि ॻोल्हियसि था वरी चओ अहमद अली वरी साईं चओ 6 रुपया कनि 6 रुपया कनि ॿोली लोह जी में बोली लोह जी में 4 रुपया कने ठरी पिया कने साईं मीरवाइज तव्हां जो ॿुधऊं कोन था असां थोरो मिठी उमर कोटा बचे थी साईं बचे जी याकूब आयो और एडा ॿियो सुगड़ ॾिसूं हा त छा थी चवे याकूब जागिरानी हा साईं 6 रुपया कनि ठरी पिया कने बोली मीरवाइज लोह पिया जी में। कने हिंगोर जा रसूलाबाद हा साईं सिपी बचे। पिया कने बचे साईं लाड़काणो पिया कने हैदराबाद पिया कने बचे साईं वाह वाह हा वरी चओ 6 रुपया कनि 6 रुपया कने 6 रुपया कनि ॿोली लोह जी में बोली लोह जो ही पिया कने हा वाह वाह मरे जोही वाह जो सही ही वाह वरी अथई। हा खोल करे वाह उत्तराजी सुर मुमल राणो आहे जी जॾहिं राणे वारा मुमल वटि पहुता आहिनि त बानी हिननि खे जेके बि हुननि जा हिसाब किताब हुआ हिननि सां करे पई पर हे सभिनी खे ख़तमु पियो कंदो वञे हाणे मोटी वई आहे मुमल सां थी ॻाल्हाए बानी त जेके हे आया आहिनि न छा थी पई चए चए पई त 6 रुपया कनि हाणे ॿुधारा त में थी ॻाल्हाएसि 6 रुपया कनि ॿोली लोह जी में बाबा सिधी करे ॿुधाए चएसि पई त जो ही पिया कनि जो ही पिया कर हा जो ही पिया कनि न पहुचंदई अचे पलक में वाह वाह शहर जो ही ॿोली साईं पलक लोह जी पलक आहे हा शहर जो ही चएसि पई त जेको हे था हाणे कनि न जेको हे कनि ॿियनि कहीं न ईअं कयो पर जो हे था कनि न पहुचंदई अचे पलक में वाह सही वाह याकूब खां कुझु ॿुधऊं भला और चो त नाज़ भरे दे हिन नैन सदाई मैं बिना मस्तान ॾुहाई जादू जुलवे दार जंगावर सरकशैन सुल्तान ॾुहाई वाह वाह खून किते न त खीवे फिरदे परवर दे हिन पहलवान ॾुहाई कर कर आवन दर्द मंदा ते जंग उहे जौलान ॾुहाई पाले लहज़े नाल लुटेंदे आशिक दी जिंद जान ॾुहाई माही मिरिंग मुतीह जो थियड़ा सट कर बहर बयाबान ॾुहाई ॾंद लबाकूं लेख लॼाणे मोती ऐं मरजान ॾुहाई अबरू अखियां दिल बरदियां गॾु मस्जिद जी वे महराब ॾुहाई चैन जिसी जे ताबियो थिए फूरू ते खाकान ॾुहाई नादर ऐं बहराम बहादुर तंहिं दर्द हिन दरबान ॾुहाई वाह सही वक़्त जा हाकिमन पर मुंहिंजे महबूब जे दर जा गदागर आहिनि नादर ऐं बहराम बहादुर तंहिं दर्द हिन दरबान ॾुहाई क़ैद की तू चादाम ज़ुल्फ़ दे जिन्नो ते इंसान ॾुहाई नूर भरे रुख रोशन तो थिया शम्स कमर कुर्बान ॾुहाई ॿ कोली थे कुझु ॿोल मिठा कर आशिक ते इहे अहसान ॾुहाई नाल हमल दे यार जो मिलिया तॾहिं थिए इहे बाग़ ज़मी आसमान ॾुहाई वाह वाह न त का शइ कोन थिए आहे वाह वाह ज़बरदस्त याकूब साईं ऐं कचहरी जो सिलसिलो अॻिते बि वधायूं असांजा फनकार बि मौजूदु आहिनि ऐं ॿिया इलाही सातरा दोस्त बि आहिनि जिन सां मुख़्तलिफ़ इशूज़ ते मुख़्तलिफ़ मसइलनि ते ॻाल्हाए सघिजे थो जेकॾहिं ऐं असांजा रफ़ीक फ़क़ीर मौजूदु आहे रफ़ीक फ़क़ीर खे ॿुधूं था संगत खे वरी जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे साईं ॿुधूं रफ़ीक खे वाह वाह ख्वाब दिसे थी 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 ख्वाब दिसे धरती ख्वाब दिसे थी ख्वाब दिसे
आज्ञा त्याग कने सरसाहिल आज्ञा त्याग कने सरसाहिल लीला जो निहोर बसे तो लीला जो निहोर बसे तो कवनु हारा रोए नहीं कवनु हारा साथ टूटल था आतर जा साथ टूटल था जागो गुल चतन जा खाए मोमल बहती बात छटे थी मोमल बहती बात छटे धरती दादन गादी ज्योति दन गादी ज्योति मोहन जी बाजार बना तो मोहन जी बाजार बना तो सारी बस्ती सुख वसे थी सारी बस्ती सुख वसे धरती उड़न खे बेचारे हाणे जामन दो तो पत बने जामन दो पत बने रानी सर पे ताज रखे थी रानी ताज रखे धरती वाह वाह ज़बरदस्त रफ़ीक फ़कीर साईं जगदीश आहूजा साहब सां ॻाल्हायूं त ही जेके कचहरियूं थियनि थियूं तव्हां बि उथिया वेठा आहियो सॼी ॼाण में सॼो सिस्टम ॾिसो था वॾड़ा हूंदा उन्हनि जी उताकूं हूंदियूं ऐं कचहरियूं थींदियूं हाणे सिंध टीवी हे जेके प्रोग्राम कया आहिनि सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में शहरनि में कीअं पिया ॾिसो हेॾनि कचहरियुनि खे कुझु पुराणियूं यादगिरियूं अचनि थियूं या न सिंध जो जेको कल्चर आहे सॼी दुनिया जे अंदरि जागीरदारी मां सरमाएदारी में आया आहियूं त असांजा सॼा क़दुर तब्दील थी विया आहिनि ऐं अहिड़ियूं जेके कचहरियूं आहिनि सिंध जी तारीख़ खे कल्चर खे सिंध जे रूह खे उभारण लाइ बेहद ज़रूरी हूंदियूं आहिनि त इन्हनि सां असांजे नंढे हूंदे जूं यादूं वापसि था हूंदियूं आहिनि अॻिते त मूंखे यादि थो अचे त असांजे शहर लाड़काणे में भॻत बि पवंदी हुई जीअं साईं सुलेमान शाह भॻत विझंदो तीअं भॻत पवंदी हुई हाणे मच कचहरियूं उन पुराणे सॼे कल्चर खे उभारण लाइ आहिनि ऐं गॾोगॾु हाणे हिन में हिकिड़ी नई नवाण बि आहे त असां हिते सिंध जा ॾुख सूर बि वंडींदा आहियूं हाल बि ओरींदा आहियूं ऐं पंहिंजी सिंध जी निजात जा राहूं बि कढंदा आहियूं इहे कल्चर सां गॾु असांजो जेको सियासत सां इन जो असां समाव कयो आहे सिंध यूनाइटेड पार्टीअ इन मक़सद सां त
त असां न रुगो कल्चर खे उभारियूं पर सिंध जी निजात जूं गॾिजी वेही सलाहूं करे राहूं बि कढूं। वॾी महिरबानी जगदीश आहूजा साहब ऐं सिंध कचहरी जो सिलसिलो अॻिते वधायूं था पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे ऐं हैदराबाद जे थधियुनि हवाउनि में मौजूदु आहियूं सिंध जे सान्या वंदन सां। हीअ जेका कचहरी आहे सिंध जे सान्या वंदन सां आहे ऐं कचहरी जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। सुघड़नि खे ॿुधंदासीं पर असां सां सीनियर सहाफ़ी फारूक सूमरो साहब मौजूदु आहे। फारूक सूमरो साहब खां थोरो हाल अहिवाल वठूं त हिन कचहरीअ जे सिलसिले में तव्हां बि जुग जा माण्हू आहियो माशाल्लाह तव्हां बि ॿुधो हूंदो ऐं तव्हांजो बराड़ी सां तालुक़ु आहे ख़ासि तौर ते जोई सां इलाइक़े सां त एॾे कचहरियुनि जो सिलसिलो ऐं हीअ कचहरी शहरी इलाइक़नि में नौजवान सिंध जी सकाफ़त ऐं सिंध टीवी कीअं था ॾिसो थोरो असांखे? सिंध यूनाइटेड पार्टी वारनि जी महिरबानी जिन सिंध टीवी सां गॾिजी कचहरी मचाई आहे मच कचहरी। मच कचहरियूं असांजी सकाफ़त असांजी रिवायत जो हिसो आहिनि। जीअं साईं जगदेश सवेल चयो त उन्हनि रिवायतुनि खे असां थोरी हिकिड़ी जिदत ॾिनी आहे। माण्हू वेही मच कचहरियुनि में सॼो ॾींहं जा कमकार करे शाम जो पंहिंजा ॾुख सूर ओरींदा हुआ उन्हनि जो हल कढंदा हुआ पंहिंजो अंदरि जो उबर कढंदा हुआ। पर हे जेके जदीद कचहरियूं आहिनि जेके शहरनि ताईं पहुतियूं आहिनि उन में असांजो नौजवान नसुल पंहिंजे पोइ पीढ़ी सां वेही पंहिंजे सिंध जे हाल ओरीनि था उन जो हल कढनि था उन जे सियासी मसइलनि ते ॻाल्हाइनि था। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी भली रिवायत आहे जंहिंमें हिकिड़ी जिदत आई आहे जो रुगो पंहिंजे ज़ाती मसइलनि ते न पर सिंध जे मसइलनि ते बि ॻाल्हाईंदा। ॾाढी भली रिवायत पई आहे। वॾी महिरबानी ऐं सीनियर सहाफ़ी महेश कुमार साहब मौजूदु आहे। साईं कीअं कचहरियुनि जो सिलसिलो ॾिसो था सिंध टीवी? हीअ जेको आहे न हैदराबाद माना जेको हिकिड़ो शहर आहे उन जे कासमाबाद में अहिड़े क़िस्म जो हूअं जेको सिंध टीवी जे तरफ़ां हीअ जेको प्रोग्राम जेको आहे न हीअ ॾाढो हिकिड़ो मज़ेदार हिकिड़ो प्रोग्राम आहे। हीअ सिंध जी सकाफ़त सिंध जी सियासत सिंध जी समाजियात जे हवाले सां हिकु हिन अहिड़े प्रोग्राम जी ज़रूरत हुई। मां हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुमि भला हिननि मोहताकियुनि जो हिन कचहरियुनि जो मक़सदु आहे न तव्हां हिकिड़ो सम्झो त सिंध में जेका हिकिड़ी मज़हबी इंतिहा पसंदी आहे न हीअ कचहरियूं असांजो कल्चर हुननि खे मुक़ाबिलो करे सघे थो। असां वटि हथियार न आहे असां वटि सुगड़ आहिनि असां वटि फ़नकार आहिनि असां वटि लतीफ़ आहे असां वटि अयाज़ आहे। हिन कचहरियुनि ज़रिए असां उन मज़हबी इंतिहा पसंदी जो मुक़ाबिलो करे सघूं था। हिकिड़ो माना तफ़री न आहे हीअ सिंध जे काज़ जो हिकिड़ो कमु आहे। मां त हिनखे सम्झां थो त जेकॾहिं तव्हां जेतिरो हिनखे फैलाईंदव सिंध जो काज़ अॻिते वधंदो। वाह वाह वॾी महिरबानी। डॉक्टर नज़ीर साहब वेठो आहे थोरो ॿ लफ़्ज़ नज़ीर साहब खां ॿुधूं। साईं मुंहिंजा हूअं बि ॾाढो ऑप्टिमिस्टिक माण्हू आहियां पूरो उमेदु आहियां। माण्हू विच में हिकिड़ो फेज़ आयो जो माण्हू रुगो शाम ग़रीब पिया पढ़नि अरे मरी विया सिंधी लुटिजी विया फुरिजी विया नाक थी वियो। पर सिंध ही दौर वाहिद आहे हेॾी वॾी स्टेट जी यानी हिकिड़ी स्टेट जेका हिकिड़े पंहिंजे मुल्क जे हिकिड़े वॾे हिसे खे उहा सप्रेस करण में रुधल हुजे उते सिंध ने पाण सर्वाइव कयो आहे। पंहिंजे कल्चर खे रिवाइव कयो आहे पंहिंजे ॿारनि जी तालीम खे रिवाइव कयो आहे। पढ़नि पिया हलनि पिया पुरजोश आहिनि तरक़ी पसंदि आहिनि लिबरल आहिनि डेमोक्रेटिक आहिनि। तंहिं करे सिंध ऐं हीअ जेको रिवाइवल आहे ऐं मां इहा दिलि सां ॻाल्हि थो कयां त ACOP सिंध जो जेको बि मसइलो आहे आदमशुमारी जो हुजे ॿियो हुजे टियों हुजे उन में अॻु में आहे उहो कनि था। ऐं अॼु जो जेको हीउ प्रोग्राम आहे इहो जेको ट्रेंड सेट थियो आहे मूंखे ख़ुशी आहे त असां हाणे इन तरफ़ बि माण्हुनि सां राब्ते में आहियूं। वॾी महिरबानी ज़बरदस्त। ऐं डॉक्टर बदर चन्ना आयो आहे जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त ॿ लफ़्ज़ डॉक्टर साहब खां हिन कचहरी जे हवाले सां। साईं कचहरी ऐं कासमाबाद जो इलाइक़ो सिंध जी सान्यावंद हिकिड़ी ॻाल्हि आहे त हीअ जेको कासमाबाद आहे हैदराबाद जो हीअ असांजो दिलि आहे। मां चवंदो आहियां हीअ असांजो वेन गार्ड आहे। सिंध जा असांजा समूरा अदीब दानिश्वर फिलासफ़र ॾाढा माण्हू हिते रहनि था पिया। हिते ही शयूं जेके नापे थी वियूं अॼु हे जेको सिंध यूनाइटेड पार्टी या ज़फ़र भाउ सिंध टीवी जेको हे जेको इनिशिएटिव वरितो आहे मां तव्हांखे सलाम थो पेश कयां।
वॾी महिरबानी। तव्हांजा हिते समूरा असांजा दोस्त इकट्ठा कया अथव, तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि, तव्हांखे लख लख मुबारक हुजनि। वॾी महिरबानी डॉक्टर बदर चन्ना साहब। हाणे संगत इजाज़त ॾियो त सुघड़नि खे कुझु ॿुधूं। कचहरी जो असुली मज़ो जेको रंग आहे सुघड़नि जो, असां अली अकबर चांडियो वेठो आहे ऐं जेको आहे सो अली अकबर छा था ॿुधायो? पा का ॿुधायूं? बिस्मिल्लाह। अर्ज़ु चयो त ट्रूह मां गिदरो न थिए, समय ॾिजनि सिवा सवलिन, अक मां अंब न थिए, तोणे प्यारे खीर पारुनि, गुगर मां गेदूड़ो न थिए, भल हुजे गॾु गेदूड़नि, चोर चुगुल कूड़ो ऐं कंजूस बि टोल इन्ही टलजनि, चङाई न थींदई चइनी मां, तोणे प्यारे निरत रगुनि, मुंहं ते कंदई मुशाबिहत, पर पुठ गिलाऊं कनि, जे घेतला थींदई घरनि में त विझंदई नज़रूं मंझि नगनि, भल किरोड़े कसम खणनि त बि एतबार न कजांइ अकबर चवे। वाह अकबर साईं वाह। सही कारो बधु कमरे सां रंग न मटे पर आदत मटे ज़रूर, अणवकूफ़ आदमीअ जो बि अदा इहो अथई मज़कूर, इन मां फैज़ न मिलंदी फज़ीलत, मिठा तोखे मूर, बुरी संगत जो बुरो नतीजो, इहो अकबर अथई दस्तूर, अहिड़े दोस्तनि खां रह दूर, मतां पोइ पिशेमान थिए। वाह साईं वाह। वाह वाह वसियत वाह वाह। साईं जिन जे राह रस्ते ॾे वञणो जे न आहे तंहिंजा पंध पेचरा पुछण खे छॾे ॾे, सिंधी सुर भिटाईअ जा ॻाइणा छॾे विया, डिस्को डीप किन जे ॿुधण खे छॾे ॾे, काफ़ी अॼु जा शाइर कची कनि पिया शाइरी, तूं अहिड़ी शाइरी अकबर लिखण खे छॾे। वाह 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 अकबर वाह। याकूब खे ॿुधूं भला। याकूब छा था ॿुधायो? हुनुर ॿुधा। त हुनुर साईं उन खे चइबो आहे जंहिंजा अखर जेके हुजनि उन जूं ज़ेरूं ज़दरूं फिरनि ऐं उन मां मक़सदु हासिलु थिए। अर्ज़ु आहे त छह भारियूं, हाणे साईं ॿकरियुनि जूं जिनसां असांजे लाड़ जूं आहिनि, त छह भारियूं छॾे कारियूं कीअं खणा, तोड़े लुहरियूं लख हुजनि सिवंगाणियूं वठांसि, ॻाढ़ियूं बुरियूं कुरियूं आऊं कढांसि, पटेरियूं न कामोरियूं वञनि, रेतनि की न रहामूं। सुर साईं मोरड़ो मलाह हुआ। मोरड़ो मलाह। जॾहिं मलाह जा भाउर मांगर मच्छू कलाची जे कुन में मारे वियो, हिन ॾे पंहिंजी भेण जुमड़ी कासिद कयो, अदा तुंहिंजा भाउर मांगर मच्छू ॻीही वियो मारे वियो, हाणे पलांत ते जॾहिं अचे थो मोर मलाह त उन खे छह ई भाॼायूं रनड़ूं, सती भेण जुमड़ी पाड़े जा मलाह हिन खे गिरे था पवनि त अदा तूं न वञो, जे तूं वेंदे त उबाए मलाह जो नसुल ख़तमु थी वेंदो। चवे पियो हाणे जिन्सुनि में त छह भारियूं छॾे कारियूं कीअं खणा, छह भारियूं न, चवनि पियो त छह भाउर छॾे हीअ कारे कीअं खणा, छो जो इहो टिको ऐं दाग थींदो त मलाह पंहिंजा भार विसारिया। छह भारियूं छॾे कारियूं कीअं खणा, छह भाउर छॾे हीअ कारे कीअं खणा, तोड़े लुहरियूं लख हुजनि से वंगाणियूं वठांसि, तोड़े लहरियूं लख हुजनि से हीअं वंगाणियूं आऊं वठांसि, ॻाढ़ियूं बुरियूं कुरियूं आऊं कढांसि, ॻाढ़ियूं बोरियूं वाजूं हे कोरियूं आऊं कढांसि, हाणे पटेरियूं न हाणे पिटोरो न। वाह वाह। हाणे पटेरियूं न हाणे पिटोरो न, कामोरियूं वञनि कई मोर मरियो वञनि, जे मोर मो त छा थी पियो। हाणे रेदन की न रहामूं, हाणे रिहदन की न रहामूं। वाह साईं वाह। इहो हुनुर हूंदो आहे। वाह वाह। गुजारत बि थी वञे ऐं कचहरीअ में गुजारत ॼण वॾी ॻाल्हि आहे। अहमद अली साईं गुजारत जी सुर ससुई में आहे, पंहिंजा पंहिंजनि ते गहजा कर न ससुई। पंहिंजा पंहिंजनि ते। जी साईं। पंहिंजा पंहिंजनि ते या पंहिंजा पंहिंजनि खे, पंहिंजा पंहिंजनि ते गहजा कर न ससुई। गहजा कर न ससुई। जी। ये हार सिंगार। वाह वाह। मरी वई। हाँ वाह वाह। हे तो बकुआड़ो थियो पहिरें धक में हो। वाह वाह। अब आ खोल कर अहमद अली। साईं सुर ससुई आहे। बिस्मिल्लाह खोल कर। चित पंहिंजा पंहिंजनि ते गहजा कर न ससुई, पंहिंजा ॻोढ़ा आहिनि ऐं ॿिया आहिनि गल। हा चित पंहिंजा पंहिंजनि ते गहजा कर न ससुई, उहे ॻोढ़ा गलनि ते हार न ससुई। हाणे तूं मूं खणी आहे जॾहिं चवण पियो दादा अॼु हाणे इहे ॻोढ़ा गलनि ते हार न ससुई। वाह वाह। याकूब साईं गुजारत देगा। साईं गुजारत आहे। हाँ। ए नाला नर नाला, ए नर नाला नालो थी, ए नर नाला नालो थी, नालो थी, ए परिया वरिया। हाँ भले परिया वरिया के मोर। वाह मरी वई। मोर। वाह वाह। साईं चांडियो हणी हो।
वाह वाह खोल कर वाह साईं इहा खोल पौधो कया इन सां गॾु बि आहे हाँ हा पोइ जेको हाँ ठीक है कुते जी विलायत अञा शहर त न कुत्ते जी विलायत कुत्ते जी भला भज डुक दौड़ वठ पकड़ भौंक कुत्ते जी रड़ कौकट कुत्ते जी लोध कुत्ते जी ॿियो छा थो चए कुत्ते जी वठ पकड़ बि न झपड़ बि न बाह बि न वाह वाह बाह 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 कुत्ते जी बाह वाह वाह साईं ॿई गुज़ारतूं मोर ते हाँ जॾहिं मोर पंहिंजे भाउ जो पलांद करे ऐं ॿाहिरि निकितो त हाणे चवनिसि पिया त ए नर नाला नालो थी चयऊंसि त मोर मुबारक थी जो पंहिंजे भाउ जो पांधु कई पर हाणे उते वरी जवाब में चवे पियो त अदा कुते जी विलायत अञा शहर त न अदा बाहि अदन जी अञा ठरी त न ठरी त न वाह 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 हा उत्तरादी खे कुझु ॿुधऊं उत्तरादी ॿुधा कुझु भला को ख़ुदा ॾिने मां सिंध जो ॿुधायो सिंध जो ॿुधा बिस्मिल्लाह साईं अर्ज़ु थियो त सिंध असांजी जीजल आहे हा हाँ साईं सिंध असांजी जीजल आहे सिंध न कंहिंखे ॾींदासीं जेको सिंध जो वेरी थींदो सिर उन जो खणंदासीं वाह वाह साईं जीजल असांखे ॾिनी आहे लोली टोपी अजरक सिंधी ॿोली तंहिं ते लूण मज़ाक न साबी बम हुजे भली साम्हूं गोली साह बि पंहिंजो सिंध तो ॾिबो सिंध अंदरि ई जीअंदासीं सिंध असांजी जीजल आहे सिंध न कंहिंखे ॾींदासीं वाह वाह ही सुहिणा सादा सिंधी माण्हू सिंध जा झुंड जवान आहिनि हिन जीजल मां जी झोलीअ में पलिया से पहलवान आहिनि जे जंग गैरनि खां जो पींदा तो साथ सभई तो ॾींदासीं सिंध असांजी जीजल आहे सिंध न कंहिंखे ॾींदासीं वाह वाह सिंध तो जे दिले दिलेरनि जी आहे माझी मर्द मथोरनि जी आहे होशू हेमू पारनि जी आहे टोपी अजरक वारनि जी आहे जे उथी पिया अड़बंद असांजा कंध गैरनि जा कोरींदासीं सिंध असांजी जीजल आहे सिंध न कंहिंखे ॾींदासीं वाह साईं वाह चलो उत्तरादी आबाद जंशल मारू मुंहिंजा सांधी सारा थर है काछे कटे वारा उत्तर सिंध पके वारा जे सरड़ो तो सिंध लाइ चांडिया हर किस की न पोइ हटंदासीं सिंध असांजी जीजल आहे सिंध न कंहिंखे ॾींदासीं जेको सिंध जो वेरी थींदो सिर उन जो खणंदासीं सिर उन जो खणंदासीं वाह साईं वाह 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 ज़बरदस्त जागीरानी खे बि ॿुधऊं हिकिड़ो सिंध जो ॿुधा भला सिफ़त करियां थो सोणे जी भले जग चवे जाजिको हे मोरज़ा निंग महबूब जूं जे सफ़ा ॾिसे सालिको त शेर ठाहे शौक़ मां सिकम जा सादिको केॾो कुर्ब थियुसि कादर जो मुराबा चवेसि पियो मालिको सुभान अल्लाह वाह वाह इहो पूनम आयो परे खां ॾिसी शुक्रान करे शारिको पसी अनफ कुंडू अजीब जो रखे तो नातालको हे सिन सन्ना सोणा मटु नाहे माणको हाथाणी चवे हरणे खे वञी हलत सोणे खां सिको वाह वाह परंदा पखी जिन जीत आ छुटन हर क़िस्म जो हाज़को हंडवा हैरान थिया हबीब ते हुत तराज़िया राज़को उल्टा खां वध अंगड़ा हले नाज़म जा नाज़को मुश्तागन सां मिठो ॻाल्हाए पयो लुत्फ़ करे लाइको सोरा सिंगार अथसि सिर में शल खैर करे सिखालको वाह वाह जो ज़ाब जे ज़ेवरनि खां ज़्यादा ठहे ॾिसी इंसान थिए आशिको वाह गुरू कंदड़ वरी पिया अचे निवड़ी किरियो नानको याकूब यूनुस दाऊद दिल लाए दिलबर सां ॾिसी शोएब थियो शाइको सभिनी सोणनि सयूं ॾिनियूं पियो मञे मलाइको वाह वाह हुस्न में हिकु अथव मुंहिंजो जानब जागी राणी चवे वाह जागीरानी वाह 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 ज़बरदस्त हैदराबाद जूं थधियूं हवाऊं ऐं जेको आहे सो रफ़ीक फ़कीर वाह वाह मच कचहरी ऐं सिंध जी क्रीम सिंध जा साञावंद डॉक्टर वकील अदीब दानिश्वर साफ़ी सुघड़ मुख़्तलिफ़ मकतब फ़िकिर सां सियासी कारकुन समाजी अॻुवान अहिड़ियूं मज़ो ऐं अहिड़ी मच कचहरी वाह वाह ज़बरदस्त उस्ताद खे ॿुधऊं था
आओ नीना सिहा आओ नीना सिहा तो अखियों आछियो मोचयो ने ठहा तो अखियों मोचयो ने ठहा आया आया सब तो तेहा अकेलो बरे साथ में ब्याबहा जो अकेलो बरे साथ में ब्याबहा कड़े में कड़ो कीरती दो रिहा कड़े में कड़ो कीरती दो रिहा सब तो वाह वाह जबरदस्त।